बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में मौलादाद थाणे जी हद ॻोठ बशाम जखराणी में जखराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ॿारनि जे मामले तां झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबबि 3 वरहनि जो नौजवान नवाज़ अली जखराणी क़तल थी वियो। इत्तला ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश सरकारी तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल जैकबाबाद पहुचायो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले कयो वियो। पुलिस मूजिबि ॿारनि जी ॻाल्हि तां सोटनि विच में थियल झेड़े में नौजवान मारिजी वियो आहे। अञा ताईं गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। जैकबाबाद में ईदगाह पाड़े जी रहवासी औरतुनि जो नवाबज़ादी उर्फ पूपा पठाण जी अॻवाणी में सिटी पुलिस ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज। हिकु औरत पारां पाण खे बाहि ॾियण जी कोशिश। औरतुनि जो चवणु हो त पुलिस असांजे नौजवान खे खंभे गुम कयो आहे ऐं असां औरतुनि खे हिसायो पियो वञे। SHO सिटी लियाकत अली लाशारी राब्तो करण ते ॿुधायो त एहतजाज कंदड़ औरतुनि ख़िलाफ़ शहरियुनि जूं दरख़्वास्तूं आहिनि त औरतूं बदकिरदार आहिनि ऐं उन्हनि खे पाड़े मां लॾाइण लाइ कोरार बिरादरी पारां एहतजाज बि कयो वियो हो। सॼो शहर उन्हनि औरतुनि खे सुञाणींदो आहे त हुननि जो किरदारु कहिड़ो आहे। बलोचिस्तान पुलिस खे इत्तला मिलियो त नवाबज़ादी उर्फ पूपा जे घर अंदरि हिकु जवाबदार रहियल आहे, जेको कैटल फार्म पुलिस खे 9 सालनि खां घुर्बल हो, जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो आहे। जैकबाबाद में 2 ॿारनि जी मौत तहफ़्फ़ुज़ लाइ थाणे पहुती, अदालत में पेश दारुल अमान हवाले। फैमिली लैन पाड़े जी रहवासण 2 ॿारनि जी माउ राबिया रिंद मुड़िस ऐं ॾेरनि पारां क़तल थियण जे ख़ौफ़ खां सिविल लाइन थाणे पहुती, जंहिंखे पुलिस इंचार्ज फर्स्ट सिविल जज एहसन शेख जी अदालत में पेश कयो। अदालत पारां औरत जा बयान ॿुधण बाद खेसि दारुल अमान मोकिलण जो हुकुम ॾिनो वियो। जैकबाबाद वेझो कारें तकरार तां रिंद बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। होटल ते वेठल 3 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में नसीर ख़ान, सैफल ऐं जानिब शामिल आहिनि, जिन खे सिविल अस्पताल जैकबाबाद आंदो वियो। जैकबाबाद जे सदर थाणे जी हद ॻोठ अहमद मियां सूमरो में SHO सदर हिदायतुल्लाह बिजाराणी जी सरपरस्ती में सरेआम जुआ जा अॾा हलण सबबि नौजवान नस्ल तबाह थियण लॻो। सान्याहवंदनि पारां SSP जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ खां सदर थाणे जी हद में हलंदड़ जुआ जे अॾनि ख़िलाफ़ कार्रवाई करे SHO सदर हिदायतुल्लाह बिजाराणी खे हटाइण जी घुर। गढ़ी हसन जे सीनियर सहाफ़ी गुलज़ार खोसो के पुलिस एहलकार बहराम खोसो पारां धमकियूं ॾियण ख़िलाफ़ तालका यूनियन ऑफ जर्नलिस्ट ठुल जे सॾ ते ठुल, मुबारकपुर, जोंगल, बाहू खोसो ऐं गढ़ी हसन जे सहाफ़ियुनि पारां DSP गढ़ी हसन जी ऑफिस आॾो आरिफ करीम मुग़ल, अर्ज़ बंगलानी, अब्दुल मजीद नूनारी, इरफान करीम मुग़ल, हफ़ीज़ सूमरो ऐं ॿियनि जी अॻवाणी में धरणो हयो वियो। हुननि SSP जैकबाबाद खां घुर कई त सहाफ़ी गुलज़ार खोसो खे धमकियूं ॾींदड़ पुलिस एहलकार ऐं बाअसर वॾेरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सहाफ़ी खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। काज़ी अहमद वेझो ॻोठ लाखाट में ज़ालिम मुड़िस हाजी जतोई निंड पियल पंहिंजी 25 वरहनि जी वनी सोबिया जतोई खे कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो ऐं फ़रार थी वियो। ॻोठाणा औरत खे काज़ी अहमद अस्पताल खणाए आया, जिते डॉक्टरनि पारां औरत जे फ़ौत थियण जी तस्दीक़ कई वई। क़तल थी वियल औरत जे वारिसनि ज़ेब जतोई ऐं नवाब जतोई सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हाजी जतोई नशे वारी हालत में कुहाड़ियूं हणी निंड पियल सोबिया खे बेगुनाह क़तल करे असां सां ज़ुल्म कयो आहे। पुलिस मूजिबि जवाबदार फ़रार आहे, जल्द गिरफ़्तारी अमल में आंदी वेंदी। कोबाडो मां 3 ॾींहं अॻु पुरस्रार नमूने गुम थी वियल 14 वरहनि जे नींगर उस्मान मलिक जो ॻोठ भरिसां हिकु फिटल खूह मां तशद्दुद थियल लाश हथ। इत्तला ते पुलिस पहुची लाश तालका अस्पताल मुंतक़िल कयो। डॉक्टर मूजिबि लाश 3 ॾींहं पाणी में पयल हो, जंहिं सबबि हिन वक़्तु कुझु नथा ॿुधाए सघूं। बाक़ी रिपोर्ट अचण बाद ख़बर पवंदी। नीगर जे वालिद शबीर मलिक जो चवणु हो त मूंखे ख़दशो आहे त असांजे मासूम ॿार खे वहशिन जिनसी ॾाढाई बाद क़तल कयो आहे। मुंहिंजो पुटु 3 ॾींहनि खां लापता हो। SSP घोटकी खे अपील था करियूं त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। हाला में क़ौमी शाहराह ते 2 तेज़ रफ़्तार ट्रॉलर्स जो चिंची रिक्शा खे टक्कर। सकरंड खां हाला वेंदड़ शेख बिरादरी जे हिकी कुटुंब जा 4 ॼणा ज़ख़्मी। अकबर शेख पंहिंजे घर भातियुनि सां सकरंड खां पंहिंजी धीउ सां मिलण लाइ हाला वञी रहियो हो त हादसो पेश आयो। ज़ख़्मियुनि में अकबर शेख, संदसि 2 घरवारियूं मिठी, अज़रा ऐं संदसि मासूम नीगर ज़ामिन शेख शामिल आहिनि। ॻोठाणनि मूजिबि ट्रॉलर्स पारां रेस लॻाई वई त हादसो पेश आयो। पुलिस कार्रवाई कंदे ॿिन्ही ट्रॉलर ड्राइवरनि खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। हमायूं में महीनो अॻु क़तल थी वियल कलर बिरादरी जे 2 ॼणनि रत्तो कलर ऐं फरीद कलर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ जागण हेठि हमायूं पुलिस जी ओठे पीर ॻोठ ते चढ़ाई। घर घर तलाशी, जवाबदार हथ न आया। पुलिस जवाबदारनि जे घरनि मां 3 ढोर काहे वापसि।
छठो में 10 ॾींहं अॻु दावत बहाने सदाए शादीशुदा जोड़े खे क़तल करण ख़िलाफ़ संदसि वारिसनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। 2 साल अॻु प्यार जो परिणो कंदड़ नौजवान अल्लाह ॾिनो पलीजो ऐं गुलज़मीरा मसण खे औरत जे भाउ दावत बहाने सदाए ठठो हाई स्कूल वेझो गोलियूं हणी क़तल करे छॾियो हो। वाक़िए ख़िलाफ़ मक़तूल अल्लाह ॾिनो पलीजो ऐं ज़ाल गुलज़मीरा मसण जे वारिसनि सूमार पलीजो, हारून रशीद पलीजो, मुमताज़ पलीजो ऐं ॿियनि जी अॻवानी में शाही जामा मस्जिद खां मेन रिक्शा स्टॉप ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे क़ौमी शाहराह ते धरणो हयो वियो। संदन चवण हो त पुलिस 10 ॾींहं गुज़रण बावजूद अल्लाह ॾिनो ऐं गुलज़मीरा जा कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि IG सिंध खे अपील कंदे चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूलनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। काज़ी अहमद मां 2 ॾींहं अॻु खंभे गुम कयल क़ौम परस्त अॻवान अली नवाब महर जे वारिसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदा तालका प्रेस क्लब काज़ी अहमद पहुता। अली हैदर महर ऐं ॿियनि जो चवण हो त बिना कंहिं सबब जे अली नवाब महर खे खंभे गुम कयो वियो आहे। जेकॾहिं मथस को केस आहे त ज़ाहिर करे अदालत में पेश करे संदसि मथां केस हलायो वञे। मटियारी पुलिस जी DSP CIA जी अॻवानी में मेमण जी वसिन में मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई, 2 ॼणा गिरफ़्तार। ॻोठाणनि ऐं पुलिस विच में चकरियूं, ॻोठाणनि कराची सखर रोड बंदि करे छॾियो। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी, एहतजाज कंदड़ औरतुनि परी, भागुल, वॾेरी ऐं ॿियनि जो चवण हो त पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए ग़रीबनि खे तंग करे थी। पुलिस जे ॾाढ ख़िलाफ़ रोडनि ते निकिता आहियूं। पुलिस पारां गिरफ़्तार थियल 2 नौजवाननि खे आज़ाद करण बाद एहतजाज ख़त्म कयो वियो। शिकारपुर जे ॻोठ गुलशेर मंगरियो जे रहवासी अब्दुल जब्बार मंगरियो दाहींदे चयो आहे त मुंहिंजो सौटु सिराज अहमद मंगरियो मुंहिंजी 1 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे मुंहिंजे मथां कूड़ा केस कराइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं ख़िलाफ़ नबी शाह थाणे ते केस बि दाख़िल करायो आहे, पर पुलिस खेसि गिरफ़्तार न पई करे। हुननि अपील कई त धमकियूं ॾींदड़ सौटु सिराज मंगरियो खे गिरफ़्तार करे ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करायो वञे। मीरपुर माथेलो अदालत जे हुकुम ते 2 महीना अॻु फौत थी वियल रब बख्श बोज़दार जी क़बर कुशाई। 2 महीना अॻु पुलिस खे लावारिस हालत में लाश हथ आयो हो, जंहिंजूं ख़बरूं मिलण बाद संदसि भाउ सुञाणप कई हुई ऐं हाणे नबी बख्श बोज़दार पारां अदालत में दरख़्वास्त ॾिनी वई आहे त भाउ जी क़बर कुशाई कई वञे त जीअं संदसि मौत जो कारण मालूम थी सघे। मेडिकल टीम लाश मां जुज़ा वठी चकास लाइ उमाणे छॾिया। ऐं मीरपुर बठोरो में सुजाग बार तहरीक ऐं सिंधी शागिर्द तहरीक पारां ताहिरा कांधड़ो, वज़ीरा छछर, गुलज़मीरा मसण ऐं अल्लाह ॾिनो पलीजो जे क़तल ख़िलाफ़ शाह इनायत प्रेस क्लब आॾो, अली मोहम्मद वको, सदा सूमरो, आशीष सोलंगी, कबीर भील, ग़ुलाम अली ज़ौमर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त जागीरदारी ऐं वॾेर के समाज में औरतुनि जो जीअण जंजाल कयो पियो वञे। सॼी सिंध औरतुनि जे लाइ मक़तलगाह बणिजी वियो आहे। हुननि घुर कई त अहिड़नि वाक़िअनि पुठियां मुलविस किरदारनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ही हुयूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।